एशिया कप पाकिस्तान में थींदो या हाइबर्ड मॉडल तहत कुछ मैचूं पाकिस्तान ऐं कुछ मुल्क खां ॿाहिरि थींदियूं। पाकिस्तान टूर्नामेंट जो बाइकाट कंदो या भारत खेॾण खां इनकार कंदो। अहिड़े क़िस्म जा कई अफ़वाह पाकिस्तानी ऐं भारतीय मीडिया में कई महीननि ताईं गर्दिश कंदा रहिया। जॾहिं त पाकिस्तान ऐं भारत में हलंदड़ सियासी शिकताण में क्रिकेट जी हार जो इम्कान नज़र अचण लॻो। केतिरनि ई महीननि जी गैर यकीनी खां पोइ नेठि 15 जून ते इन हवाले सां एशियन क्रिकेट काउंसिल जे हतमी ऐलान बाद इहो वाज़िह थी वियो त एशिया कप हाणे हाइबर्ड मॉडल तहत पाकिस्तान ऐं श्रीलंका में 31 अगस्त खां 17 सितंबर ताईं खेॾियो वेंदो। हाइबर्ड मॉडल तहत भारत पंहिंजूं तमाम मैचूं श्रीलंका में खेॾंदो, जॾहिं त पाकिस्तान में 4 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पर जेकॾहिं भारत फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो त पोइ मेगा इवेंट जो फाइनल बि श्रीलंका में ई थींदो। जीअं त पीसीबी मैनेजमेंट कमेटीअ जे चेयरमैन जी हैसियत में हाइबर्ड मॉडल जी तजवीज़ पेश कंदड़ नजम सेठी हाणे पीसीबी खां पंहिंजा रस्ता धार करे चुको आहे। जंहिं बाद पीसीबी चेयरमैन लाइ मज़बूत उम्मीदवार ज़का अशरफ एशिया कप लाइ हाइबर्ड मॉडल खे रद्द कंदे उनखे पाकिस्तान सां नाइंसाफ़ी करार ॾिनो आहे। अङारे जे ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ज़का अशरफ जो चवणो हो त हू हाइबर्ड मॉडल खे पहिरियां ई रद्द करे चुको आहे। हुन चयो त एशियन क्रिकेट काउंसिल पाकिस्तान खे एशिया कप जी मेज़बानी ॾिनी हुई, तंहिं करे मेगा इवेंट जूं कुल मैचूं पाकिस्तान जी मेज़बानीअ में ई थियण घुरिजनि हा। ज़का अशरफ जो चवणो हो त अहम मैचूं मुल्क खां ॿाहिरि खेॾियूं वेंदियूं ऐं नेपाल भूटान जूं मैचूं पाकिस्तान में थींदियूं ऐं अहिड़ो हाइबर्ड मॉडल पाकिस्तान सां नाइंसाफ़ी आहे। ॿिए पासे वरी ज़का अशरफ जे बयान बाद एशियन क्रिकेट काउंसिल जो रद्द अमल बि साम्हूं आयो आहे। भारतीय अख़बार टाइम्स ऑफ इंडिया जी हिक रिपोर्ट मूजिब ज़का अशरफ जे बयान बाद एशियन क्रिकेट काउंसिल जे हिक रुकन चयो आहे त ज़का अशरफ आज़ाद आहे, खेसि जेको वणे चई सघे थो। एसीसी रुकन जो चवणो हो त एशिया कप लाइ पाकिस्तान जे ई पेश कयल हाइबर्ड मॉडल खे एसीसी क़बूल करे वरितो आहे ऐं हाणे उन में कंहिं बि क़िस्म जी फेरफार न थींदी। हिते इहा ॻाल्हि बि ज़िक्र जोगी आहे त भारत 2008 खां पाकिस्तान में का बि सीरीज़ नाहे खेॾी, जॾहिं त एशिया कप जे हतमी शेड्यूल जो ऐलान अञा ताईं नाहे थी सघियो ऐं अहिड़े क़िस्म जे बयाननि बाद हिकु भेरो वरी एशिया कप गैर यकीनीअ जो शिकार थी वियो आहे।